पाकिस्तान T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में न्यूजीलैंड के शिकस्त ॾेई फाइनल में पहुची वियो। क़ौमी क्रिकेट टीम 153 रन्स जो हदफ़ 7 विकेटनि जे नुक़सान ते माणे वरितो। कप्तान बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान जूं शानदार फिफ़्टियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि पारां क़ौमी टीम जे फाइनल में पहुचण ते क़ौम खे वाधायूं। वफ़ाक़ी सरकार पारां मुल्क में इस्लामी बैंकारी निज़ाम लागू करण जो ऐलान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर इसहाक़ डार चयो आहे त वफ़ाक़ी शरीयत कोर्ट व्याज ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिनो हो। मुल्क में व्याज खां पाक निज़ाम खे तेज़ीअ सां अॻिते वठी हलंदासीं। वफ़ाक़ी शरीयत कोर्ट मां अपीलूं वापसि वरितियूं वेंदियूं। वर्ल्ड बैंक तरफ़ां बोर्ड मुतासिरनि लाइ $500 मिलियन कर्ज़ ॾियण जो ऐलान। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक जे 31 रुकनी वफ़्द जी मुलाक़ात। वफ़्द में वर्ल्ड बैंक जे मुख़्तलिफ़ सेक्टर जा सरबराह शामिल। वॾे वज़ीर जो चवणु आहे त चाहियां थो त जल्द खां जल्द घरनि जी अॾावत शुरू कई वञे। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा पारां कोर हेड क्वार्टर पिशावर जो दौरो। कोर कमांडर पिशावर लेफ्टिनेंट जनरल हसन अज़हर हयात पारां आर्मी चीफ जी आजिया कई। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा शहीदनि जी यादगार ते गुलनि जी चादर चाढ़ी हिक तक़रीब दौरान जवाननि खे ख़िताब पिणु कयो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं बरतानवी परॾेही वज़ीर जेम्स क्लियरी जे विच में मिस्र में मुलाक़ात। ॿितरफ़ी सहकार ऐं गॾियल दिलचस्पी दौरान मामलनि ते ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ सहकार बरतानिया जी हुकूमत जा थोरा मञिया। पीटीआई चेयरमैन इमरान खान ते हमले जी FIR दाख़िल करण वारी सुप्रीम कोर्ट ते हुकुम ते जस्टिस याहिया आफ़रीदी जो इख़्तिलाफ़ी नोट साम्हूं अची वियो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां FIR दाख़िल करण जे हुकुम ते सख़्त ख़दशा आहिनि। मौजूदा केस में IG पंजाब खे FIR दाख़िल करण जो हुकुम ॾियणु अण लाॻापियल आहे। जस्टिस याहिया आफ़रीदी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ॾियामिर में गर्ल्स स्कूल खे बाहि ॾेई साड़ण जी मुज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॾियामिर में छोकिरियुनि जे स्कूल खे बाहि लॻी साड़ क़ाइदे आज़म ऐं अलामा इक़बाल जे पाकिस्तान ते हमिलो आहे। पाकिस्तान अहिड़नि उनसरनि खे सख़्ती सां मुंहुं ॾींदो जेके मज़हब जे नाले ते ताक़त वसीले पंहिंजा एजेंडा मरणु चाहिनि था। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। हुकूमत गिलगित बल्तिस्तान जे स्कूलनि जी सिक्योरिटी यक़ीनी बणाए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कोप 27 कॉन्फ्रेंस में शिरकत बाद मिस्र खां लंडन पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पार्टी कायद नवाज़ शरीफ खे मुल्क जे सियासी ऐं मुआशी सूरतहाल खां आगाह कंदो। इमरान खान जे लॉन्ग मार्च ऐं इदारनि ख़िलाफ़ तौहीन आमीन बयाननि, क़ौमी शाहराह बंदि करण समेत ॿियनि मामलनि ते मुस्तक़बिल जी हिकमत अमली बाबति मुशावरत कंदो। अमरीका पारां इमरान खान ते कातलाणे हमले जी मुज़म्मत। परॾेही खाते जे तर्जुमान नेड प्राइस चयो आहे त पाकिस्तान में हिन वक़्तु जेको कुझु थी रहियो आहे उन ते अमरीका खे ॻणती आहे पुरअमन एहतजाज जो हक़ हुजणु घुरिजे। सियासत में तशद्दुद जी का बि जाइ नाहे। समूरनि पार्टियुनि खां मुतालबो था कयूं त तशद्दुद वारे अमल खां पासो कनि। हू पाकिस्तान जे अवाम सां गॾु आहे। शाइर मशरिक़ अल्लामा इक़बाल जो 154हों जनम ॾींहुं अॼु मल्हायो पियो वञे। लाहौर में मज़ार इक़बाल ते गार्ड्स
राज जी जिम्मेवारी संभाले वरती। मेहमान ख़ुसूसी नेवल चीफ पारां मज़ार ते गुलन जी चादर पिण चाढ़ी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अलामा इक़बाल खे भेटा पेश कई। वज़ीर आज़म पंहिंजे पैगाम में चयो आहे त अलामा इक़बाल उम्मत जे नौजवाननि खे शाहीन सां ताबीर ॾिनी। अलामा इक़बाल नौजवाननि खे इल्म ऐं तहक़ीक़ जूं मंज़िलूं तय करण जी तलक़ीन कई। संदसि तालीमात ते न रुॻो ख़िते पर सॼी दुनिया में अॼु बि तहक़ीक़ जारी आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मुफ़क्किर अलामा इक़बाल जी 145 पैदाइश जे ॾिहाड़े ते भेटा पेश। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अलामा इक़बाल जो फ़लसफ़ो नौजवान नस्ल जी बहितर ज़हनी तरबियत लाइ पैगाम आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शाइर मशरिक़ अलामा इक़बाल सदाईं मुआशरे में सियासी बेदारी जी अहमियत जो सबक़ ॾिनो। अमरीका में बि चीन मुद्दे वारे चूंडुनि लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बैदि वोटनि जी ॻणप जारी। ऐवान नुमाइंदगनि मां पार्टीअ खे 193 ऐं डेमोक्रेट्स खे 170 सीटुनि जी बरतरी हासिल। सेनेट में 47 ऐं डेमोक्रेट्स 48 सीटूं खटे वरितियूं। पार्टीअ खे सरसी मिली त जो बाइडन सरकार अहम मामलनि ते क़ानून साज़ीअ लाइ मुहताज थी वेंदी।